पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्री प्यारनि खे सिंधी भाउरनि खे दिलि वारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सभिनी खे दिलचस्प थियण वारा आहिनि ऐं इन्हनि में दोस्तों हाणे बहितरीनु मोड़ अचण वारो आहे। कुझु किस्तनि खां पोइ ही जेको बैकग्राउंड जो सीन आहे इहे ख़तमु थी वेंदा, जेको बार बार बैकग्राउंड जा सीन ॾेखारिया पिया वञनि। पोइ नवां सीन ऐं कहाणी इहा हूंदी त असली कातिल खे ॻोल्हण जे लाइ जेको चाकर ख़ान जदोजहद करे रहियो आहे इहो अञा जदोजहद कंदो रहंदो, छो त ॻाल्हि फिरी गिरी अची बीहंदी नौकराणी ते, छो नौकराणी त खे त जाबिर वारा ग़ाइबु करे छॾींदा आहिनि। इन जे करे चाकर ख़ान उन्हनि जी ॻोल्हा में काफ़ी क़िस्तूं उन्हनि जी ॻोल्हा में गुम थी वेंदियूं ऐं त असली नौकराणी हथु अचे त उन खां पुछूं मसइलो छा आहे ऐं कहाणी उहा ॿुधाईंदी। अहिड़े हिसाब सां जाबर वारा पंहिंजी मौत खे कीअं हाणे उनजे साम्हूं आणींदा, छो त नौकराणी जेका आहे उहा जाबर वारनि जी सम्झ मौत आहे ऐं अहिड़े हिसाब सां हसीना खे परेशानी आहे त मतां कॾहिं जेको नौकराणी वात न खोले पंहिंजो चाकर ख़ान जे अॻियां। चाकर ख़ान वीचार वेही कंदो त इन्हनि खे ग़ाइबु कंहिं कयो। सावल वारनि ॾे शक कराईंदा जाबर वारा ऐं हसीना, लेकिन सावल वरी उन्हनि जे ॻाल्हियूं फेरींदो, पोइ इन्हनि जी वठ बाजा पाण में लॻी पई हूंदी। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल यानी शाद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।